कुरान शरीफ के फेरड़ो तो दियो। थकजी तो कौन पे पढ़ो थारे मुझे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कद अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। वॾनि बुज़ुर्गनि जे साम्हूं मूंखे खणी कुर्सी ते विहारियो सो उन जे लाइ माज़रत। अल्लाह तबारक व ताला असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, असांखे सच्चो पक्को पुख्तो मोमिन बणाए, मुर्शिद दिलबर साईं सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। दोस्तो भाइरो, हर माह वांगुरु हिन महीने बि मुंहिंजे मुर्शिदनि जो मेड़ाको सजायल आहे ऐं इश्क वारा आयल आहिनि जंहिंजी मजलिस वा उन जी ख़ैरात हले पई। सखी पंहिंजे दर तां कंहिंखे ख़ाली न आहिनि मोटाईंदा। उम्मीद आहे त अॼु हिन महफ़िल में आया हथ ख़ाली आहियूं, मोटंदासीं त अल्लाह जी रहमत मां झोल भरे मोटंदासीं। हे जेके भितुनि ते वेठा हो जे साम्हूं वियो त वाह वाह, हिकिड़ा हेठि हिकिड़ा मथे त मज़ो नथो अचे। तव्हां जेके स्कूटरनि ते फटफटियुनि ते वेठा हो हेॾां अचो। हिन फ़क़ीर क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सूरत मोमिनून जूं 3 आयतूं तिलावत कयूं। तिन में अल्लाह तबारक व ताला इरशाद तो फरमाए, ए तर्जुमो मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो फ़ुयूज़ुल फ़ुरक़ान। छो भला थका पिया ॻाल्हायो त सही, कुझु ॻाल्हायो। मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो तर्जुमो आहे, उहो तो पढ़ां। कद अफ़लहल मोमिनून, तहक़ीक़ मोमिन कामयाब थिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तहक़ीक़ मोमिन कामयाब थिया। अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, जेके पंहिंजे निमाज़ में आजिज़ी कंदड़ आहिनि। सुभान अल्लाह। कहिड़ा मोमिन? जेके पंहिंजी निमाज़ुनि में आजिज़ी कंदड़ आहिनि। वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून, ऐं जेके बेहूदा ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ण वारा आहिनि। हिन में आख़िर 11-12 अॻियां निशानियूं आहिनि इब्तिदाई आयतुनि में, पर मां तव्हांखे सिर्फ़ु 3 निशानियूं ॿुधायूं। मोमिना पहिरीं आयत में मोमिन कामयाब आहिनि। ॿी आयत में उहे मोमिन जेके निमाज़ पढ़नि था त उन्हनि जी अखियुनि मां लुड़क वहनि था। उहे मोमिन जेके निमाज़ पढ़नि था त निमाज़ में पंहिंजे गुनाहनि खे सारींदे, पंहिंजे रब खे साम्हूं सम्झंदे अखियुनि मां लुड़क लाड़नि था, दिल खे मोहब्बत सां मामूर कनि था, भरपूर कनि था। जेॾीमहिल रब खे साम्हूं सम्झंदे निमाज़ पढ़नि था त हुननि खे गुनाह यादि अची था वञनि। छो जो मदीने वारे साईं फरमायो, अस्सलातु मिअराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिननि जो मेराज वा। सुभान अल्लाह। जीअं मां मोहम्मद मुस्तफ़ा रब सां दू बदू कचहरी करे आयुसि, जीअं अर्शन ते वञी मां पंहिंजे रब सां मुलाक़ात करे आयुसि, मोमिन जेॾीमहिल चवंदो आहे अल्लाहु अकबर, निमाज़ में हथ जोड़े बीहंदो आहे, मुंहुं काबे ॾे करे बीहंदो आहे, उन महिल रब जी ज़ात जे साम्हूं हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बीठो करमपुर में हूंदो आहे, बीठो दिलबराबाद में हूंदो आहे, पर रब जे हुज़ूर हूंदो आहे।
दुनिया वारा ॾिसंदा आहिनि त तॾे ते बीठो आहे मस्जिद जे कखनि वारे तॾे ते निमाज़ पियो पढ़े, पर अल्लाह तो फरमाए, मदीने वारो साईं तो फरमाए त उहो जेको निमाज़ पढ़ण वारो आहे इहो रब सां कचहरी थो करे, रब सां मुलाक़ात थो करे। सुभान अल्लाह। जेके रब सां मिलंदा आहिनि उन्हनि जूं अखियूं लुड़क लाड़ींदियूं आहिनि। उहे फ़ख़ुर वारा न आहिनि हूंदा, वॾाई वारा न आहिनि हूंदा, उहे हमेशा गर्दन झुकाए रहण वारा हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं टी निशानी अल्लाह तबारक व तआला ॿुधाई त गुथन लफ़्ज़नि ॻाल्हाइण वारा जेके हूंदा आहिनि न, बेहूदा कलाम कंदा आहिनि, घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, अल्लाह जे प्यारनि खे ईज़ाईंदा आहिनि, बुरो चवंदा आहिनि, पोइ उन्हनि खे घटि वधि न आहिनि चवंदा। समझो था लेकिन था मां ॾाढे सोले अंदाज़ में तो समझायांव पियो। बुरो भलो न आहिनि चवंदा, तिखी ज़बान न आहिनि इस्तेमाल कंदा, मुंह में घुंज विझी न आहिनि ॻाल्हाईंदा, मुंह खे ॻाढ़ो करे न आहिनि ॻाल्हाईंदा, बल्कि निमाणा थी वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। जाहिल जेॾीमहिल जिहालत कंदो आहे उन्हनि खे चवंदा आहिनि अस्सलामु अलैकुम हल पुनल। सुभान अल्लाह। जाहिल जेॾीमहिल जिहालत कंदा आहिनि उन्हनि सां विढ़ंदा न आहिनि, झगड़ो न आहिनि कंदा, बल्कि उन्हनि खे चवंदा आहिनि तो ते सलामती हुजे। क़ुरान जी आयत जो तर्जुमो इहो आहे त अस्सलामु अलैकुम चवंदा आहिनि, सलामती उन्हनि खे ॾींदा आहिनि। सलामती माना दुश्मन खे दुआ ॾींदा आहिनि। जो वड़ जुड़े जनसी सोई वड़ कन। सुभान अल्लाह। मुनाफिक हमेशा गाट ऊंचो रखंदो आहे, मुनाफिक हमेशा फ़ख़ुर वारो हूंदो आहे, मुनाफिक हमेशा मुंह खे तिखो करे ॻाल्हाइण वारो हूंदो आहे, मुंह ते मुर्क जो ज़र्रो नाहे हूंदो। मोमिन जी निशानी इहा आहे जो निमाणा हूंदा आहिनि ऐं माण्हुनि खे माफ़ियूं ॾियण वारा हूंदा आहिनि, बेहूदा कलाम करण वारनि खे दुआऊं ॾियण वारा हूंदा आहिनि। हाय हाय हाय। मूंखे हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो यादि अची वियो, हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी यारो। शाह करीम बुलड़ी यारो मुंहिंजा मुर्शिद करीम हिकायत ॿुधाईंदा आहिनि बयानुल आरफ़ीन जे हवाले सां त हिकिड़े ॾींहुं हज़रत शाह करीम बुलड़ी वारो पंहिंजे बनीअ खे हर पियो हणायो, ढगा जोटियल हर पे हलियो, पाण ढगनि खे हर जे लाइ पिया हलाइनि, ओॾे नार पे वियो, उन मां पाणी पे हलियो, बुज़ुर्ग पंहिंजी बनीअ जी संभाल में हुयो। तेसीं हिकिड़ा शोधा माण्हू आया, उन्हनि अचे छा कयो, पुट इहो दर बंदि करे। उन्हनि छा कयो जो बुज़ुर्ग जो जेको नार हलियो पियो न, पाणी बनीअ में पे वियो, हेॾे हेॾे मूं ॾिठो वजह बनीअ में पाणी पे जेको वियो उन नार खे जेके ढगा हलाइनि पिया उहो खोले छॾियो, पाणी बंदि करे छॾियो। बुज़ुर्ग चुप करे वेठे ॾिठो, अलाह वारा छा चवंदा, तोसां न कुझु ईअं थिए। सुभान अल्लाह। कौन छोड़े समय चलना असां सां कुझु थिए, भला उन महिल कुझु न कंदासीं, ॿियाई अंदर में पई हूंदी, वल तवारा ॾेसी वल तोसी वारे च वारो जे आयो त समझोदा लेकुंदा सब। सुभान अल्लाह। हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी यारो ख़ामोश थियो बीठो, बुज़ुर्ग उन्हनि खे कुझु न चयो। उन्हनि ॾिठो त अञा बि कुझु कोन था चवनि, उन्हनि छा कयो जो पाणी जेको बनी में पे वियो उनखे खोले वरी झंगल ॾे मोकिले छॾियो। सुभान अल्लाह। बुज़ुर्ग ॾिठो पे अञा बि न मुड़िया, वेझो आया, बुज़ुर्ग खे चमाट हणी मारिया, धक्का आया, बुज़ुर्ग चुप रहियो। सुभान अल्लाह। जेॾी महिल हिननि पंहिंजी इंतिहा कई ओॾी महिल चवण लॻा, ज़मीर त हर कंहिंखे आहे न,
साईं ॻाल्हि त ॿुध, असां तोखे पाणीअ खे जंग में वरायोसीं, तव्हां कुझु न चयो, तुंहिंजे ढगनि खे छोड़ियोसीं, तव्हां कुझु न चयो, तोखे मार ॾिनीसीं तॾहिं बि कुझु कोन चई, आहीं छा? छो चुप कयूं ठही, कुझु ॻाल्हि त सही। बुज़ुर्ग फरमायो अब्बा, जेको सॼण हूंदो आहे उनखे दुआ ॾिबी आहे। अबा जेको सॼण हूंदो आहे उनखे दुआ ॾिबी आहे, उनखे बददुआ नाहे ॾिबी, उन सां झेड़ो नाहे कबो। साईं असां तोसां भलाई कोन कईसीं, तोखे मार ॾिनीसीं, तुंहिंजो पाणी बंदि कयोसीं। सुभान अल्लाह। अबा सॼण तव्हां हो न जो मूं पाणी ॾिनो पे पंहिंजी बनीअ खे, तव्हां अल्लाह जे झंग में खोलियो पाणी। रुगो मूंखे पंहिंजी चिंता ई त मुंहिंजो फसल भलो थिए। अल्लाह जी ज़मीन खे पाणीअ जी ज़रूरत हुई, उनखे मूं न पे ॾिनो। तव्हां जहिड़ा भलारा किथां मिलंदा जो अल्लाह जी ज़मीन आबाद कयव? अबा मूं सुबुह खां वठी इन्हनि ढगनि खे पे हलायो, उनखे साही कोन ॾिनमि, उनखे कूत कोन ॾिनमि, खाधो कोन ॾिनमि। तव्हां आयो इन्हनि ढगनि खे छोड़े छॾियो त वञी खाइनि, कुझु गाह बाह चरनि, कुझु साही पटनि। सुभाणे क़यामत में अल्लाह मूंखां पुछे हा त ओ अब्दुल करीम, हे सासी सॼो ॾींहुं पे वहाई, इन्हनि जो हक़ आहे खाइण खाराइण प्यारण, इन जी सार न लथई। अबा तव्हां मुंहिंजा सॼण जो हिननि खे छॾे ॾिनव। तुंहिंजी ऐं मुंहिंजी सोच वरी अल्लाह वारे जी सोच। सुभान अल्लाह। साईं तोखे मार कढीसीं, तोखे धक आयासीं। साईं जन फरमायो अब्बा ॻाल्हि ॿुधो, मूं हेॾा ग़लति कम पे कया, सज़ा जी त हक़दार त हुयुसि न। अल्लाह दुनिया में ई हिसाब किताब वठी छॾियो, जे इहो आख़िरत में वठे त मां किथे वञा? अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे कुरान फरमाए तो मोमिन हमेशा निमाणा हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। मोमिन वॾाई वारा न आहिनि हूंदा, तकब्बुर वारा न आहिनि हूंदा, बल्कि जेॾी महिल निमाज़ पढ़ंदा आहिनि त निमाज़ में पंहिंजे रब खे यादि करे अखियुनि मां लुड़क लाड़ींदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं असाबी हिकिड़ो इमाम थी गुज़रियो आहे, फरमाए थो त मां ताबैया रिवायत थो करे त मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां। दिल में ख्याल आयो त सॼी राति अॼु तवाफ़ कंदुसि, सॼी राति अल्लाह जे खाने काबा जो तवाफ़ कंदुसि। चई मूं तवाफ़ शुरू कयो त मूं ॾिठो त हजरे अस्वद वारे पासे हिकिड़ो माण्हू आहे जेको लुड़क थो लाड़े, चादर अच्छे रंग जी पातल अथसि, मुंहुं ढकियल अथसि, पर सॼी राति बीठो रहियो, बीठो रहियो, बीठो रहियो। मूं बि तवाफ़ पे कयो हो, रुनो पे तांजो फज्र थी वई। मूं चयो त ॾिसां त सही, जे हिकिड़ी रकात में राति लंघाए छॾी आहे, इहो आहे केरु? जी वेझो जो वञा त मदीने वारे मीर जो टियों ख़लीफ़ो हज़रत अमीर उस्मान गनी आहे। सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। जेॾी महिल बीहंदा आहिनि त उन्हनि खे रब जे हुज़ूर रोंदे रोंदे पंहिंजी जान विसरी वेंदी आहे, पंहिंजो पाण विसारे वेहंदा आहिनि। जेॾी महिल मोमिन निमाज़ पढ़ंदो आहे उन महिल ज़ाकिर हमा ज़िकिर व ज़िकिर मज़कूर शुद। सुभान अल्लाह। ज़ाकिर बि गुम, ज़िक्र बि गुम, हिकिड़ो ई रब। जेॾी महिल मोमिन निमाज़ पढ़ंदो आहे त निमाज़ में पंहिंजे रब सां अहिड़ो मगन थी वेंदो आहे जो सॼी दुनिया खां भुलिजी हिकिड़े रब जे आॾो हूंदो आहे। सुभान अल्लाह। इहे हिन मोमिन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं मां मदरसे में पढ़ंदासीं, साईं साहिबज़ादो साहिब असां ॿई ॼणा तालिब इल्मी जो शौक़ु हूंदा सुवाल करण जा। हिकिड़े ॾींहुं मदरसे मां छुटी तां आयासीं, मंझंदि जो टेम हो, ज़ोर निमाज़ खां पोइ अम्मा साइण मानी खणी अचे साईं जे अॻियां रखी, असां घर जो सहन में साईं खट ते वेठल आहे। मूं साईं खे अर्ज़ु कयो त किबला मानी खाइनि पिया, कचहरी पिया कयूं, त मूं अर्ज़ु कयो त किबला भला यज़ीद जे लाइ का माफ़ी मिलंदी?
यज़ीद के को माफ़ी मिलंदी मुझो यो चवण ऐं साईं जन रोअण शुरू कयो अहिड़ी अहल बेतन जी मोहब्बत जो मानी उते विसरी वियन हली मानी जा वञ चंद गिरह खाधनि रोंदा रहिया ॾाढी साइण अल्लाह ताला संदन जा दर्जात बुलंद करे अल्लाह ताला क़ब्र में उनखे आला दर्जा अता फरमाए मुंहिंजो कन पटे चवण लॻी त नामुराद मुंहिंजे बच्चे जी तो मानी ज़हर करे छॾी मुंहिंजे बच्चे जी तो मानी ज़हर करे छॾी हुन खां अहिड़ो सुवाल कयो तो छो अज मूं कुरान जी आयत पढ़ी तो मोमिन हमेशा मोहब्बत वारा हुंदा आहिनि निमाणा हुंदा आहिनि हमेशा यार सां जुड़ियल हुंदा आहिनि तो यार वणंदो यार जो पार बि वणंदो यार जा बच्चा बि वणंदा देश बि वणंदो हमेशा रोंदा रहंदा चवंदा रहंदा ऐं पांध गिची अगल पाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि ऐं बांध गिची अगल पाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि तोखे मिनथुन साण मञाई ओ कंदे नेठ रहम तूं राणा ईंदे मोह बछड़े सभु माणा तुंहिंजे सोज़ कया संद साणा तुंहिंजे सोज़ कया संद साणा तुंहिंजे सोज़ कया संद साणा ओ तोखे दिल जा दर्द सुणाईंदसि तोखे राणा नेठ रिझाईंदसि ओ मुंहिंजूं आसियूं अर्ज़ खाई अचे पेर पुनल तूं पाई हाणे हेॾो ना तड़ पाई हाणे हेॾो ना तड़ पाई तू हाणे हेॾो ना तड़ पाई तोखे सुहिणा की न सहाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि ऐं बांध गिची अगल पाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि ओ जॾहिं मोहब्बत जी मुलाक़ात कंदे जॾहिं मोहब्बत वारी बात कंदे ओ जॾहिं मोहब्बत जी मुलाक़ात कंदे जॾहिं बिरह वारी का बात कंदे मुंहिंजी मुर्द दिल खे हयात कंदे मुंहिंजी मुर्द दिल खे हयात कंदे मुंहिंजी मुर्द दिल खे हयात कंदे उहा रात बरात मां पाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि उहा रात बरात मां भाईंदसि तोखे मिनथुन ओ ॾिस ए बन मुंहिंजा जानी कर अचण संदी एहसानी सुभान अल्लाह ॾिस ए बन मुंहिंजा जानी कर अचण संदी एहसानी आहियां तुंहिंजे दर्द दीवानी आहियां तुंहिंजे दर्द दीवानी आहियां तुंहिंजे दर्द दीवानी आहियां तुंहिंजे दर्द दीवानी कर मिठड़ा का मेहरबानी सुभान अल्लाह मिठड़ा का मेहरबानी तोखे ना राणा नेठ रिझाईंदसि ॾिस ए बन मुंहिंजा जानी कर अचण संदी एहसानी कर मिठड़ा का मेहरबानी कर मिठड़ा का मेहरबानी तोखे राणा नेठ रिझाईंदसि तोखे मिनथुन साण मञाईंदसि सुभान अल्लाह ओ नथो दिल पर साईं ते कहल करी नथो मुश्किल मुंहिंजी सहल करी नथो मांदीअ सां का महल करी नथो मांदीअ सां का महल करी
करी नथो मांदी असां का महल 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 तुझी खाक अखियुनि में पाई दस तोखे मिनथुन साण मञाई दस सुभान अल्लाह अल्लाह जा प्यारा हमेशा आजिज़ी वारा हूंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाणी हमेशा हेठां ई ईंदो आहे पाणी हमेशा हेठां ई ईंदो आहे जेके मोहब्बत वारा हूंदा आहिनि जिन जूं दिलियूं मोहब्बत में भरियल हूंदियूं आहिनि साईं फरमाईंदा आहिनि त पकल टारी ते जेको फसल हूंदो आहे न पोइ टारी पकजी वेंदी आहे उहा हेठि हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे हुजां जाने बन जी जुती जुती अल्लाह अल्लाह हुजां जाने बन जी जुती जुती हुजां जाने बन जी जुती जुती अल्लाह अल्लाह पई हुजां शल पेर में पई हुजां उन जाए ते पई हुजां उन जाए ते ओ जाए जुतिन जी जिते जिते अल्लाह 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 ओ हुजां जाने बन जी जुती जुती ओ हुजां पंहिंजे मालिकन जी जुती जुती अल्लाह 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 पई हुजां शल पेर में ओ सुने महबूबे इलाही के असल हजरत महबूबे इलाही के असल ओ सिक जी प्यारियों सुती सुती अल्लाह अल्लाह हुजां जाने बन जी जुती जुती खुदा उपरी वॾाई त सिखियो ई फ़ख़ुर त सिखियो ई पाण खे भाइण त सिखियो ई केॾी महिल मुंहिंजे पीर जो सबक त सिख केॾी महिल अंदर में निमाणाई त पैदा कर पोइ ॾिस त फ़क़ीरी जा रंग छा आहिनि मोहब्बत छा आहे मोहब्बत ही आवाज़ जो मोहब्बत जेॾी महिल ईंदी आहे पोइ मोहब्बत वारो चवंदो आहे कोई मिसल नी ढोलण दी चुप कर मेरे अली इथे जा रहियो बोलण दी सुभान अल्लाह मोहब्बत ना है पोइ एतराज़ आहिनि त नबी नूर आ बशर आ नबी असां जहिड़ो आ कंहिं जहिड़ो आ हेक हीअं वा हेक हीअं वा पर जे मोहब्बत वा निमाणाई आ आजिज़ी आ त उहो चवंदो आ त जो दर यार ॿुधायो पढ़ायो इन दर तां मरी वञबो हटबो न जो मोमिनन जी निशानी ही वा जो मोमिन हमेशा आजिज़ी वारा हूंदा आहिनि वो जेके आजिज़ी इख्तियार कंदा आहिनि अॻियां क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नता सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो जेके रब जे अॻियां आजिज़ी करण वारा हूंदा आहिनि आजिज़ बाना हूंदा आहिनि रब जे अॻियां रोअण वारा हूंदा आहिनि रब जी ख़शियत में लुड़क लाड़ण वारा हूंदा आहिनि इन्हनि जे लाइ रब थो फरमाए त इन बाने जे लाइ जन्नतूं हिनि हिकड़ी न ॿ जन्नतुनि जा ऐलान आहिनि सुभान अल्लाह जेके रब जी मोहब्बत में रोअण वारा आहिनि रब खे राज़ी करण वारा आहिनि हदीस मुबारक वा क़यामत जो ॾींहुं थींदो त अल्लाह पंहिंजे बाननि ॾे नज़र कंदो चई न सुभान अल्लाह पंहिंजे बाननि खे ॾिसंदो पोइ जेके मोहब्बत वारा हूंदा रब सां लव लाइण वारा हूंदा हुकुम थींदो हलो जन्नत ते
हलो जन्नत दे वञो जन्नत दे वञो जन्नत जा मज़ा माणियो ॿियनि सां हिसाब किताब थींदो तव्हां हलो जन्नत ॿियनि सां हिसाब किताब तव्हां बिना हिसाब जे हलो जन्नत अवल अवल तव्हां वञो पोइ जेॾी महिल जन्नत ॾे रवाना थींदा जन्नत ॾे वेंदा त हिसाब किताब बाद में शुरू थींदो हिसाब किताब में हिकिड़नि खे जन्नत मिलंदी हिकिड़नि खे दोज़ख मिलंदी हे बीठा हूंदा जेॾी महिल जन्नती जन्नत ॾे वेंदा दोज़खी दोज़ख ॾे वेंदा हाणे हे रवाना थींदा जन्नत ॾे जन्नत जे लाइ जीअं रवाना थींदा पुलसरात तां हर कंहिंखे लंघणो पवंदो जेॾी महिल पुलसरात तां लंघंदा हेठां आवाज़ ईंदो ओ अल्लाह वारा मां तोसां गॾु तुंहिंजी मजलिस में शरीक मां तोसां गॾु हज कयो हुयो मां तोखे वुज़ू लाइ पाणी ॾिनो हुयो मूं तोखे मानी खाराई हुई मां तोसां 2 साअतूं गॾु वेठो हुयुसि किथे थो वञी गॾु त वठी हल मुंहिंजे अमलनि मूंखे जहन्नम पहुचायो हाणे तूं पंहिंजो करम कर बुज़ुर्ग बीह रहंदो हदीस जा लफ़्ज़ आहिनि बुज़ुर्ग बीह रहंदो जहन्नम जी बाहि ठरी हुई थधी थी हुई जहन्नम आवाज़ ईंदो अल्लाह वारा जल्दी जल्दी लंघ हदीस आहे मुंहिंजे महबूबन करीमन फरमायो जहन्नम जी बाहि खे न निमाज़ूं ठारे सघंदियूं न हज ठारे सघंदा को बि अमल जहन्नम जी बाहि खे थधो न कंदो मोमिन जा लुड़क जहन्नम जी बाहि खे थधो कंदो सुभान अल्लाह ओ जेके लुड़क लाड़ण वारा जिन महिल रवाना थींदा त उन्हनि ॻोढ़नि जे करे जहन्नम जी बाहि ठरी वेंदी अमर थींदो तकड़ो तकड़ो हल छो बीठो आहीं चवंदो मौला हाणे हेठि बीठा आहिनि न जेके सड़नि था पिया न अज़ाब में हिननि में कंहिं मूंखे पाणी पीआरियो कंहिं मूंखे मानी खाराई को मुंहिंजे दरगाह करमपुर ते आयो सुभान अल्लाह मुंहिंजी मजलिस में आयो मां हुयसि न हुयसि पर मुंहिंजी मजलिस में त आयो हाणे मां हिननि खे छॾे कीअं वञा अमर थींदो हाणे हिननि मां जंहिंखे सुञाणी थो वठी वञनि जन्नत लफ़्ज़ महबूबन जा जेके आहिनि मां उहो तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त बुज़ुर्ग हीअं वठणु शुरू कंदो जंहिंखे सुञाणंदो उनखे वठी वेंदो पर उहो जंहिंखे कढंदो वेंदो न उनखे चवंदो त हाणे हिक ॿिए में हथ विझो मतां हिक ॿिए मां हथ तव्हां निकिरी वञनि मतां को रहिजी न वञे हथ हथनि में ॾियो त तव्हांखे छिके वठी हलां हाय हाय पुट तो उन्हनि अल्लाह वारनि जी मजलिस तोखे मूंखे नसीब दुआ कयो त हीअ संगत शाह क़यामत ताईं सलामत रहे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए असांखे अल्लाह ताला पंहिंजे बाबा हे मुंहिंजे पीर जो किताब तव्हांजे लाइ लिखियो वियो आहे रिसाला ख्वाजा अज़ीज़ा हींअर साईं जेके विया उज़्बेकिस्तान माण्हू चवंदा आहिनि दिलबर साईं ॿाहिरि थो वञे छा थो करे कीअं थो करे उहो हे करे ईंदो माण्हू पुछंदा आहिनि त दिलबर साईं ॿाहिरि थो वञे घुमे थो हीअं थो करे दिलबर साईं जेको घुमे थो उहो तुंहिंजे मुंहिंजे फ़ाइदे लाइ हे हिकिड़े मुल्क में विया आहिनि त 15-20 किताब लिखी खणी आया हे पहिरियों रिसालो असांजे नक्शबंदी सिलसिले जे बुज़ुर्गनि मां हिकिड़े बुज़ुर्ग जो किताब आहे उनखे तर्जुमो करे मुंहिंजे पीर तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ फ़ाइदे लाइ पहुचाए मां वठूं माशूक नाराज़ न थी पवे अल्लाह तबारक व तआला असांजो अचणु ॿुधणु क़बूल करे